नाज़रीन ख़बर वाक़िअ कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात शुरू थी वई आहे। मौसम खुशगवार थी वई आहे। अवांखे आगाह कंदा हलूं त बिन कासिम, मलीर, गुलशन हदीद, गगर फाटक, शाह लतीफ़ टाउन, पिपरी, भैंस कॉलोनी, स्टील टाउन ऐं पोर्ट कासिम में तेज़ हवा सां गॾु तूफ़ानी बरसात जारी आहे। तेज़ हवा ऐं बरसात वसण करे ॿूसट ऐं गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। मौसम खुशगवार थी वई आहे। आगाह कयूं पिया कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात शुरू थी वई आहे। मौसम खुशगवार थी वई आहे। बिन कासिम, मलीर, गुलशन हदीद, गगर फाटक, शाह लतीफ़ टाउन, पिपरी, भैंस कॉलोनी, स्टील टाउन ऐं पोर्ट कासिम में तेज़ हवा सां गॾु तूफ़ानी बरसात जारी आहे। आगाह कयूं पिया त बरसात जो चौथों स्पेल शुरू थी वियो आहे। तेज़ हवा ऐं बरसात वसण करे ॿोसट ऐं गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे। कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात शुरू थी वई आहे। मौसम खुशगवार थी वियो आहे। बिन कासिम, मलीर, गुलशन हदीद, गगर फाटक, शाह लतीफ़ टाउन, पिपरी, भैंस कॉलोनी, स्टील टाउन ऐं पोर्ट कासिम में तेज़ हवा सां गॾु तूफ़ानी बरसात जारी आहे। तेज़ हवा ऐं बरसात वसण करे ॿूसट ऐं गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे। मौसम खुशगवार थी वई आहे। इन हवाले से कराची का बिन कासिम के इलाके का धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सजाद छजड़ो लाइन ते मौजूद है। जी सजाद, आगाह कजो। जी तव्हांखे ॿुधाईंदा त जेका चौमासी बरसात जो सिलसिलो जारी आहे। गुज़िरियल ॾींहं खां वठी वक़्फ़े सां वरी बरसात जेका कराची समेत सिंध में जारी आहे। हींअर हिकु कलाक खां वधीक अरसो जेका आहे तेज़ तरीन बरसात हवा सां गॾु गोर सां गॾु जेका आहे बिन कासिम जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि पिपरी आहे, शाह टाउन आहे, इब्राहिम हैदरी आहे, भैंस कॉलोनी आहे ऐं उन खां अलावा जेको आहे स्टील टाउन, पोर्ट कासिम जे वेझो जेको आहे तेज़ तरीन बरसात जारी आहे। तेज़ तरीन बरसात पवण सबबि जेको आहे मुख़्तलिफ़ हेठां वारा जेके इलाइक़ा आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि ऐं ज़िले काउंसिल कराची, DMC मलीर ऐं वाटर बोर्ड खे बि इंतज़ाम न कया विया छॾा त मौसमियात खाते पारां बार बार अलर्ट जारी कयो वियो आहे त तेज़ तरीन बरसात पवण जो ख़दशो आहे। पर हिन महिल ताईं के बि उपाउ न वरिता। ॻाल्हि कबी रिलीफ सेंटर जी त रिलीफ सेंटर हिन महिल ताईं मलीर में जेको आहे हर साल जीअं जेके चौमासे जी बरसातूं जीअं थींदियूं आहिनि त उन में रिलीफ सेंटर क़ाइमु कया वेंदा आहिनि त जीअं रिलीफ सेंटर हुजनि त जेके हेठे वारा इलाइक़ा जेके आहिनि ॻोठ वसंदियूं जेके इलाइक़ा आहिनि उहे पाणी हेठि अची आहिनि त उनजे आवाम खे जेको आहे रिलीफ सेंटर मुंतक़िल कयो वेंदो आहे। पर हिन महिल ताईं जेको आहे उहो रिलीफ सेंटर क़ाइमु न कया विया आहिनि। हिन महिल ताईं जेको आहे तव्हांखे ॿुधायूं त केतिरा इलाइक़ा जेके वसंदियूं आहिनि शाह टाउन जा सिंधी ॻोठ, पिपरी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेके आहिनि मजीद कॉलोनी आहे उन पाणी हेठि अची विया आहिनि। पर इंसान के बि उपाउ न वरिता ऐं जंहिंजे करे पिपरी कब्रिस्तान समेत केतिरा ई इलाइक़ा जेके आहिनि उन्हनि में तेज़ तरीन बरसात जेको वॾी तइदाद में पाणी विझो आहे। पाणी घरनि, रस्तनि, रोडनि ते काहे पियो आहे। तलावनि जो ॾियणु ॾियणु लॻो आहे। ॻाल्हि कंदासीं नेशनल हाईवे त नेशनल हाईवे स्टील टाउन मोड़ खां वठी करे भारत गेट ताईं ॿिन्ही तरफ़नि खां जेको आहे वॾे तइदाद में पाणी बीठल आहे। जेको गुज़िरियल बरसातुनि में बि इहे पाणी बीठल रहियो पर वाटर बोर्ड इंसान आहे जेको आहे DMC मलीर या ज़िले काउंसिल कराची जेका इंसान आहे उहा बिल्कुलु बि जेका आहे लातलफी जन इलाइक़े खां रही ऐं उन्हनि जेको आहे उपाउ न वरिता ऐं हींअर जेका बरसात पई आहे उन में तेज़ तरीन बरसात जेका पई हिकु कलाक खां वधीक जेको जारी रही आहे उन में हेठे वारा। ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।